Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. हमने यहाँ पे बचत बाज़ार का सिलसिला शुरू किया है, जिसमें कराची, हैदराबाद, मीरपुर खास, शहीद बेनज़ीराबाद, सक्खर और लाड़काना, इसमें हम इंश्योर कर रहे हैं कि आटा इन बचत बाज़ारों में 40 रुपए किलो लोगों को मिले रमज़ान शरीफ के महीने में। इंशाअल्लाह ताला हम अपने सूबे में इसको सबसे पहले राइज करेंगे और इंश्योर करेंगे कि लोगों को 25,000 की वेज मिले। इंशाअल्लाह ताला इसी हफ्ते में आपको पब्लिक सर्विस कमीशन किसी भी तरीके से फंक्शन करके दें। सुप्रीम कोर्ट की जजमेंट के मुनासिबत से जो भी चेंजेस करनी है वो उसमें लाएंगे, लेकिन उससे इलेक्शन के शेड्यूल का कोई फ़र्क नहीं। जेडीए वाले शायद समझ नहीं सके हैं बात को, जेडीए वाले वैसे ही देर से समझते हैं चीज़ें। फेडरल गवर्नमेंट में भी पता नहीं वो समझे नहीं, ना उन्होंने रिज़ाइन किया, ना तीतर रहे ना बटेर रहे। हम इस सूबे की बेहतरी के लिए जो भी इक़दाम करने होंगे, एमक्यूएम हमारे साथ ताउन में आएगी, अगर कोलिशन में भी आएगी तो वो भी रास्ता निकालिएगा, लेकिन इस वक्त तक कोई ऐसी बात नहीं हुई है। सिंध में रमज़ान बाज़ारों लगाए अटो 40 रुपया फ़ी किलो करण ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन हफ़्ते अंदर फ़ाल करण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त रमज़ान बाज़ारुनि में खंड 75 रुपया फ़ी किलो ऐं गिह 410 रुपया फ़ी किलो विकिरो करण जी कोशिश भी करे रहिया आहियूं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत मकानी निज़ाम वारे कानून में एमक्यूएम सां गॾिजी तरमीमूं कंदासीं। बल्दियाती कानून जो मकानी चूंडुनि जे शेड्यूल सां को बि तालुक़ नाहे। जीडीए वारनि खे सदाईं देर सां ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। एमक्यूएम वारा सिंध सरकार में शामिल थियणु चाहींदा त रस्तो कढी वठंदासीं, पर फ़िलहाल अहिड़ी का बि सूरत-हाल नाहे। कराची में गुम ॼाणायल दुआ ज़हरा जो मुबैना निकाहनामो मंज़र-ए-आम ते अची वियो। डीआईजी ऑपरेशन्स लाहौर दुआ ज़हरा जे हथ अचण जी ख़बरुनि खे रद्द कंदे चयो आहे त कराची पुलिस सां गॾिजी दुआ ज़हरा जो पतो लगाए पियो वञे। कोशिश आहे त जल्द खेसि हथु कयो वञे। दुआ ज़हरा जे वालिद निकाहनामे खे रद्द कंदे चयो आहे त धीअ जे हथ अचण बाबति को बि इत्तला नाहे मिलियो। धीअ जी उमिरि 14 साल आहे। निकाहनामे में ॼाणायल नौजवान ज़हीर जो नालो पहिरियों भेरो ॿुधो आहे। सऊदाबाद मां गुम ॼाणायल नारी निमरा पारां पसंद जे परणे जो इंकशाफ। निमरा पंहिंजे बयान में चयो आहे त 17 अप्रैल ते घरां निकिरी 18 अप्रैल ते निकाह कयो, कंहिं बि अगवा नाहे कयो। कराची में मलीर खां पोइ सोल्जर बाज़ार मां बि नारी गुम थी वई। नारी दिनार जी भेण थाणे ते गुमशुदगी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। नारी जी भेण जो चवणु आहे त दीनार 22 अप्रैल ते ट्यूशन पढ़ाइण लाइ वई त वापसि न मोटी। संदसि मोबाइल फ़ोन लगातार बंदि मिली रहियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी जे वारिसनि फ़िलहाल अगवा केस दाख़िल कराइण खां इनकार कयो आहे। संदसि मोबाइल जी डेटा हथ कई पई वञे। परडेही खाते अॻूणे सफ़ीर असद मजीद ते दबाव विझण वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। परडेही खाते जे तर्जुमान आसिम इफ्तिखार हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त असद मजीद क़ौमी सलामती कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी हुई। ख़त मामले ते कमेटी जी पधिराई वाज़िह आहे। असद मजीद ते दबाव विझण वारनि ख़बरुनि में का बि सचाई नाहे। साज़िशी थियोरी जहिड़ियूं ॻाल्हियूं असांजी सिफ़ारतकारी खे मुतासिर कनि थियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई ख़िलाफ़ परडेही फंडिंग केस ते 30 ॾींहनि में फ़ैसिलो ॾियण वारो सिंगल बेंच जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी सरबराही में जुड़ियल डिविजनल बेंच पीटीआई जे इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधनी बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿुधनी दौरान चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त इलेक्शन कमीशन खे इख्तियार आहे त मना थियल फंडिंग ज़ब्त करे। इलेक्शन कमीशन वटि रिपोर्ट जमा थी चुकी आहे। हाणे उन्हनि खे फ़ैसिलो करणो आहे। मुनासिब न हूंदो त अदालत कमीशन खे हिदायतूं जारी करे। पीटीआई परडेही फंडिंग केस ते फ़ैसिलो 30 ॾींहनि में ॿुधाइण वारे हुकुम ख़िलाफ़ अपील दाख़िल कई हुई। जीडीए ऐं जमात इस्लामी सिंध में बल्दियाती कानून ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद हलाइण ते इत्तिफ़ाक़ करे वरितो। कराची में मुलाक़ात बाद जमात इस्लामी जे अॻवान हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त ईद खां पोइ कराची जे हक़नि लाइ ॿीहर जिदोजहद कई वेंदी। 2 महीना गुज़रण बावजूद पीपल्स पार्टी मुआहिदे तहत कमेटी जी का बि गॾिजाणी नाहे कई। वधीक इंतज़ार नथा करे सघूं। हसनैन मिर्ज़ा, डॉक्टर सफ़दर अब्बासी ऐं ॿियनि जीडीए अॻवाननि चयो आहे त बल्दियाती इदारनि ताईं इख्तियारनि जी हक़ीक़ी मुंतक़िली चाहियूं था। ईद खां पोइ जमात इस्लामी सां वरी ॻाल्हियूं थींदियूं। बल्दियाती चूंडुनि में भरपूर हिसो वरितो वेंदो।
वज़ीर आज़म PTI जे अॻूणी हुकूमत खे मुल्क में बदतरीन लोड शेडिंग जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त नवाज़ लीग जी हुकूमत 5 सालनि में लोड शेडिंग ख़त्म कई हुई। PTI हुकूमत प्लान से वक्त सिर मरम्मत न कराई, ॿारनि बि वक्त सिर ख़रीद न थियण सबबि लोड शेडिंग वधी आहे। मौजूदा हुकूमत लोड शेडिंग जे मसइले खे हल करण जी कोशिश करे रही आहे। टंडो आदम भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल अहलकार अमानुल्ला ख़ासख़ैली अस्पताल में हंधे दम ॾेई छॾियो। फायरिंग दौरान मोटरसाइकिल किरण जे नतीजे में ज़ख़्मी थियल अहलकार मलिक एहतशाम अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त अहलकारनि तरफ़ां रोकण जो इशारो करण ते मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। शहीद अहलकार अमानुल्ला खे मथे में गोली लॻी हुई। फरार थियल हथियारबंद पुलिस जी पकड़ में न अची सघिया। तरफा मिलिया आहिनि उहे बि 3 लखनि जो असांजे पास कोन थिया आहिनि। जिन्हनि जा घर ऐं माल जेको सड़ी वियो आहे उन्हनि खे बि कोन मिलिया आहिनि। जेको आहे सो उन्हनि जा लिखिया हुया जेके माना हादसे खां ॿाहिरि आहे उन्हनि खे ई मिलिया आहिनि। जेके माना बहाल करे विया आहिनि, बाक़ी जेके सड़ी विया उन्हनि खे न मिलिया। फरीदाबाद थाने जे मुतासिरनि सां माली इमदाद जे नाले ते मज़ाक। वफ़ाक़ ऐं सिंध सरकार तरफ़ां मुतासिरनि खे ॾिनल चेक बाउंस थी विया। मुतासिरनि तरफ़ां पास न थियल चेक हथ में खणी एहतजाज। मुतासिरनि एहतजाज कंदे दाहियो आहे त ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ हेल ताईं केस दाख़िल नाहे थियो। पुलिस ऐं इंतिज़ामिया हिक पासे अमलदारनि खे बचाइण जा सांबाह कनि थियूं, ॿिए पासे मुतासिरनि जी माली इमदाद बि फॿाइण जी कोशिश कई पई वञे। मुतासिरनि लाइ आयल माली इमदाद जी शिफ़ाफ़ विच यकीनी बणाइण जी अपील। फरीदाबाद में बाहि सबबि फौत थियल वधीक हिकु नींगर जो लाश दफ़नायो वियो। नींगर हुसैन चांडियो गुज़िरियल राति कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो हो। थाने में फौत थियलनि जो अंग ॾह थी वियो। फौत थियल मासूम नींगरनि जे वारसनि खे बेहोशी जा दौरा। मैं खुद इधर बैठ के आपको बता रहा हूँ कि इधर भी फॉल्ट है, नहीं तो जहाँ पे भी पब्लिक जगह होती है, ये कॉन्फ्रेंस रूम है, इसकी 40-50 लोगों की करीब कैपेसिटी है और इसमें फायर एक्सटिंग्विशर नहीं है, होना चाहिए। ये सब कोताहियां हैं सिविल डिफेंस वगैरह की जो कि हमने पूरी करनी है। वो मेहर वाली फायर ब्रिगेड खराब थी, केंशाली फायर ब्रिगेड एक और आग को बुझाने गई हुई थी, जो आग लगी हुई थी वहां से छोड़ के तो नहीं आ सकती थी। ये सारी चीजें थी, लेकिन इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स की जिम्मेदारी है वो करें। और उनको जैसे मैंने कहा कि तंबीह जरूर दोनों को की गई थी कि आप टाइमली क्यों नहीं पहुंचे। वॾे वज़ीर पारां सिंध में बाहि जे वाक़िअनि दौरान इंतिज़ामिया जी नाअहली जो हिकु भेरो ॿीहर एतिराफ़। मुराद अली शाह चयो त CM हाउस जे जंहिं कॉन्फ्रेंस रूम में हाणे वेठा आहियूं, इते बि बाहि विसाइण जो को निज़ाम मौजूदु नाहे। सिविल डिफेंस वारे खाते खे नएं सिर मुनज़िम करे रहिया आहियूं। फरीदाबाद जे बाहि वारे साने में चूंडियल नुमाइंदनि खे देरि सां पहुचण ते तंबीह कई आहे। कमिश्नर ऐं DC समेत समूरनि अमलदारनि खे शोकाज़ जारी कया विया आहिनि। पूरी कोशिश करे रहिया आहियूं त सिंध में अहिड़ा सानिया ॿीहर पेश न अचनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वटियूं हिन बुलेटिन मां फ़िलहाल एतिरो ई। इते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसी सघंदा पंहिंजो रमज़ान। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।